साईं गुलाम नबी गुल साहब जिन के हवाले से ॻाल्हाइण लाइ सिंधी ॿोली के नाले वाले नौजवान लेखक ईसा मेमन के गुज़ारिश कंदुसि तो अचे ऐं साईं के हवाले से मुख़्तसर तौर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ईसा मेमन। जो दुख की घड़ी है ॿिनि हवालनि सां। हिकु त नाले वारे शाइर कहाणीकार नावल निगार गुलाम नबी गुल जी विछड़े जे हवाले सां तहज़ीब जी रेफरेंस आहे। ॿियो आलमी तौर ते हिकिड़ो वॾो अॻवान फिडल कास्ट्रो जे कल्ह वफ़ात करे विया आहे, उन जे बि दुख आहे। सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ी तब्दीली लाइ जाखुड़ी ईंदड़ हिकिड़ो इंसानु खाओड़ी उहो कल्ह असां खां विछड़ी वियो आहे। ये ॿई दुख जी घड़ियूं जो असां लाइ पिंडाल में गॾु आहिनि। ॿ ॻाल्हियूं करे मां पंहिंजी जॻह वठंदुसि। हिकु इहा त जापान में चवणी आहे त जॾहिं को माण्हू मरंदो आहे तॾहिं उन सां गॾु हिकिड़े तारीख़ बि दफ़न थींदी आहे। छाकाणि त माण्हू सॼी ज़िंदगी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ तजुर्बा मुशाहिदा मुताला करे तो उन खां पोइ जॾहिं उहो माण्हू मरे थो त ॼण सॼी तारीख़ बि उन सां गॾु दफ़न थी वञे। हिकिड़े आम माण्हू जो ज़िंदगी ॾियां रवियो उहो को संजीदा न हूंदो आहे, पर जॾहिं बाशऊर माण्हू इन सभिनी ॻाल्हियुनि खे सम्झंदो आहे त पोइ हू ज़िंदगी खे बामाना बणाइण ऐं मौत खे शिकस्त ॾियण लाइ लिखंदो आहे। ऐं लिखणु मुंहिंजे ख़्याल में ज़िंदगी जो समूरा तजुर्बा मुशाहिदा ऐं मुतालो ऐं सोच फ़िक्र महफ़ूज़ करे थो वञे। ऐं सम्झा थो लतीफ़ इन सिलसिले में चयो मरण आगे जमू आसी मरी क्या न मात। उहो माण्हू मरी बि मात नथा कनि, छाकाणि त उनजी तकलीफ़ूं असांजे अॻियां ज़िंदा रहनि थियूं। ऐं गुलाम नबी गुल उहो तख़लीकार हो जंहिं मौत खे शिकस्त ॾिनी आहे। ऐं उनजी सबूत इहा आहे तव्हांजी किताब उनजे साम्हूं पिया आहिनि। गुलाम नबी गुल मरी नथो सघे, उहो तख़लीकार हो। ऐं तख़लीकार बैनर ते लिखियो पिया शाइर कहाणीकार नावल निगार हो। हिकिड़ा असां वटि मुल्क चवंदा ॿिया तख़लीकार चवंदा। ऐं सम्झा थो तख़लीकार जो रुतबो मुल्क खां या तहक़ीक़ कंदड़ खां वधीक आहे। मिसाल तौर ते लतीफ़ वॾो तख़लीकार हो, उन ते 50 माण्हू PhD कनि था तहक़ीक़ कनि था, लतीफ़ त हिकिड़ो जिन का PhD कान्हे या को तहक़ीक़ कान्हे। तख़लीकार ज़हन जेको आहे उहो शइ तख़लीक़ कंदो आहे तो समाज खे कुझु ॾेई वेंदो आहे ऐं मुल्क उन्हनि शयुनि खे सहेड़े कढे करे हिकिड़ी शइ या आवाज़ ॼाणे थो। ऐं गुलाम नबी गुल हिकिड़ो तहक़ीक़ खां वधीक जेको हुनजो तख़लीकार कमु आहे मां सम्झां थो उहो हुनखे अमृता ॾेई वेंदो। हाणे कंहिं बि माण्हू जे लाइ कंहिं बि तख़लीकार जे लाइ ॿिनि क़िस्म जा रविया समाज में मौजूदु हूंदा आहिनि। हिकिड़ो इहो रवियो आहे त उन दौर में जॾहिं उहो तख़लीकार जीए थो त माण्हुनि जो उन ॾांहुं समाज उन ॾांहुं रवियो कहिड़ो जुड़े थो। ॿियो उनजे मरण खां पोइ उनजे हमअसरनि जो रवियो या उनजी ॻाल्हियूं उन माण्हू मुतालिक़ कहिड़ियूं रहनि थियूं। ऐं टियों त उनजे जॾहिं उहे हमअसर बि न रहंदा त ईंदड़ नसलनि जो उन माण्हू ॾांहुं रवियो कहिड़ो रहंदो। हाणे जॾहिं असां थोरो जाइज़ो वठूं इहे तख़लीक़ी मामलनि खे जाइज़ वठण जी अॼु गुंजाइश कोन्हे का, छाकाणि त अॼु तज़ ते रेफरेंस आहे, तज़ ते बि ॻाल्हियूं आहिनि उनजी ज़िंदगी मुतालिक़ शेयर कबियूं। त हिकिड़ो उन्हनि जे दौर जे माण्हुनि जो उन ॾांहुं रवियो कहिड़ो हो, उनजे समाज जो उन ॾांहुं रवियो कहिड़ो हो। ऐं सम्झां थो त समाज जेको उन ॾांहुं रवियो हो गुलाम नबी गुल ॾांहुं उहो एॾो को मस्बत कान हो।